वज़्कुर रब्बक फ़ी नफ़्सिक तदर्रुअन व ख़ीफ़तन दूनल जहर मिनल क़ौल बिलग़ुदुव्वि वल आसाल वला तकुन मिनल गाफ़िलीन। आमनतु बिल्लाहि व रसूलिही सदक़ल्लाहुल अज़ीज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन सलातन तख़्शिफ़ु बिहा अन जमीइल हुमूम वल ग़ुमूम या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका अस्तगीस। सही है। नक्शबंद माना नक्श ठाहींदड़ या चित्र ॿधंदड़। असांजे हिन सिलसिले ते इहो नालो जेको आहे हज़रत सैयद मोहम्मद बहाउद्दीन नक्शबंद बुखारी रहमतुल्लाह अलैह खां वठी पियो। हिकु ॾींहुं साईं जन मूसल जे शहर मां गुज़रिया। हिकिड़ो कुंभर वेठो दिला पियो ठाहे। साईं जन जो दुकान वटां जो गुज़र थियो त कुंभर जे दिलनि जे तरफ़ नज़र पई। साईं जन खे हिकदमि मदीने पाक जूं घिटियूं नज़र अची वियूं। अमिन तज़क्कुर जीरानिम बिज़ी सलमी मज़जतो दम अन जारा मिन मुक़लतिम बिदमी। जॾहिं मदीने पाक जूं घिटियूं गलियूं शहर मुबारक जी रौनक हज़रत सैयद मोहम्मद बहाउद्दीन नक्शबंद बुखारी खे यादि जो अची वियूं त हिकदमि साईं जन जी तबियत जे मथां हाल अची वियो। हाल ऐं काल में फ़र्क़ु आहे। हाल जो अची वियो साईं जन खे त बसि ईअं बेइख़्तियार थी विया ऐं ज़बान मां अल्लाह जो नारो बुलंद थी वियो। अल्लाह नारो जो बुलंद थी वियो त जेकी हुन जा दिला मटका ॿिया टिया ठहिया पिया उन्हनि समूरनि दिलनि मटकनि जे मथां उहो अल्लाह जो नालो इस्म लिखिजी वियो बसि। हा कुंभर जो नज़र कई त वञ घणा जा फ़क़ीर वियो टपी। छो त अॻे जेके बुज़ुर्गान दीन थी गुज़रिया आहिनि मजज़ूबन अनिल हाल हूंदा हुआ या नबी हूंदा हुआ तॾहिं बि उन्हनि वटि सादगी इंतिहाई दर्जे जी हूंदी आहे। असांजे दौर में त वरी ईअं लेखिजे थियो त जेकॾहिं डबल केबल गाॾी अथसि पेजरो में वेठो आहे लैंड क्रूज़र में आहे 1 करोड़ जी गाॾी अथसि 50 गाॾियूं पुठियों आहिनि त पोइ असां ईअं महसूसु कंदा आहियूं त हे वॾो पीर आहे। उनजे चहिरे मां ज़ाहिर थी उनजे सीरत ऐं सूरत मां उनजी ज़ाहिर थी। नारो जो बुलंद थी वियो त उन दिलनि मटकनि जे मथां उहो अल्लाह जो नालो लिखिजी वियो। नालो जो लिखिजी वियो त कुंभर जो ॾुठ थो वञे फ़क़ीर त वॾे जहान वारो आहे। हिकदमि कढायसि साईं ए शाह नक्शबंद नक्शे मराब बंद नक्शे चुनाब बंद के गोयंद नक्शबंद। फारसीअ जो शेर जेको हाफ़िज़ शिराज़ीअ पंहिंजे हिन में बयाज़ में लिखियो आहे त हुन कुंभर अर्ज़ु कयो छो त इन्हनि इलाइक़नि में बुखारा समरकंद अहिड़े फारसी घणी यानी ॻाल्हाई वेंदी आहे। ईरान जो इन्हनि इलाइक़नि में वॾो असरु आहे छो जेका पख्तू ऐं जेका इहा पंहिंजो पश्तो ज़बान आहे इहा बि फारसीअ मां ई निकितल आहे। काज़किस्तान जी ज़बान करगेज़ी ज़बान इहे बि इन्हनि में फारसीअ मां इहे ज़बानूं अख़ज़ थियल आहिनि। पोइ थी करे उन चयोसि ए शाह नक्शबंद नक्शे मराब बंद नक्शे चुनाब बंद के गोयंद नक्शबंद। साईं हे नालो तव्हां दिलनि मटकनि ते लिखियो आहे महिरबानी फरमायो इहो नालो तव्हां मुंहिंजे दिलि ते लिखी छॾियो। तबियत जे मथां हाल त हुन बुज़ुर्ग खे चढ़ियो पियो माना अंदरूनी तौर ते उहे मस्तु लॻा पिया हुआ। अलाह वारे हीअं जो नज़र कई त उन कुंभर खे बि वक़्त जो वलीउल्लाह बनाए छॾियोसि। हदीस पाक में आहे इत्तक़ू मिन फ़रासतिल मोमिन वहुव यंज़ुरु बिनूरिल्लाह। अलाह वारे जी नज़र खां डिॼंदा कयो छो त करे करे अलाह वारा इन अखियुनि सां जेके न ॾिसंदा आहिनि पर अलाह जे नूर सां ॾिसंदा आहिनि। नज़र जो कयोसि वक़्त जी वलीउल्लाह बनाए छॾियोसि। उन ॾींहं खां वठी इन सिलसिले ते नालो नक्शबंदी पइजी वियो। थोरो अॻिते हलूं त अॻे अल्लाह जा कामिल वलीअ ईअं सालिक खे सलीम साहिब विहारे हीअं नज़र फरमाईंदा हुआ त विलायत जे मनसब ते पुॼाए छॾींदा हुआ। पर जॾहिं वक़्तु आयो वक़्तु
गुज़रंदो आयो, उन्हनि जा कमकार मसरूफ़ियातूं ॿिया मामलात वधंदा विया ऐं सलूक जो क़दुरु माण्हुनि वटां आहिस्ता आहिस्ता घटिबो वियो त पोइ उन मामले खे वरी आसान करण जे लाइ इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी रहमतुल्लाह अलैह जन उन जा वरी असबाक़ तयारु फरमाया। बाबा माण्हू पंहिंजे कमकार में आहिनि, ड्यूटियुनि में आहिनि, नौकिरी में आहे, को ज़राअत में आहे, को वग़ैरह वग़ैरह जो मामलात मसाइल आहिनि। छो त अॻे जॾहिं सुलूक तय कंदा हुआ अलाह जा बाना त साल साल 2-2 साल 5-5 साल 8-8 साल कामिलनि वटि रही पवंदा हुआ, पोइ मुकमिल पची तयारु थी करे पोइ घर मोटींदा हुआ। जॾहिं आहिस्ता आहिस्ता वक़्तु गुज़रंदो वियो ऐं माण्हुनि वटि टाइम बि न रहियो, घर खे बि टाइम ॾियणो आहे, घर वारनि जे लाइ कुझु कमाइणो आहे, मुआशी मसाइल बि हल करणा आहिनि, पोइ अलाह वारनि वरी इन जे अंदरि जेका सो पंहिंजे सालिकनि मुरीदनि जे लाइ इहा आसानी कयो जो उन्हनि जा असबाक़ तयारु फरमायो। इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह जन नक्शबंदी सिलसिले जा 36 सबक़ तयारु कया, जंहिंमां 7 लताइफ़, उन्हनि खां बाद में मथियां वरी 2 सबक़ आहिनि, आलम ख़ल्क़ आलम अमर, मजमू आलम ख़ल्क़ आलम अमर, पोइ वरी नफ़ी असबात, उन खां बाद में उन जा मुराक़बा आहिनि। उहे उन जी तरक़ी सालक जी वधंदी वञे, जॾहिं आख़िरी सबक़ खे वञी पहुचे त मुकमिल कामिल वलीउल्लाह ईअं थी वञे जो ज़मीन ते वेठो हुजे, पंहिंजी अखिड़ियूं ॿूटे त उन जो रूह अर्श औलाफ़ के औलाद ते हलियो वञे बसि अलाह जे दीदार। इन खां वरी थोरो अञा पोइ हलूं त हिन असांजे सिलसिले नक्शबंदी सिलसिले जी असुलु तरवीज ऐं अशात या ॿियनि लफ़्ज़नि में चइजे त हिन असांजे नक्शबंदी सिलसिले जो फाउंडर ऐं बानी जेको आहे उहो हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ आहे रज़ी अल्लाह तआला अन्हु। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे त करियूं साईं करीम असुर जे टाइम ते तहजुद जे लाइ मस्जिद नबवी में जो आया त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सहाबा किराम खे ॾिठूं के तहजुद पिया पढ़नि, के तिलावत पिया करनि। वाहिद 2 शख़्सियतूं जिन खे मस्जिद में ॾिठूं, हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु। किन रिवायतुनि ते लिखियो आहे त हज़रत उमर जी जॻह ते हज़रत मौलाए कायनात सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम हुया। इन्हनि ॿिनि खे ॾिठूं त इहे 2 शख़्सियतूं जेके आहिनि मस्जिद नबवी में ज़िक्र में मशगूल हुया। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजो मुंहुं ॼंगुनि में विधियूं, ईअं पलथी हयूं वेठा ऐं मुंहुं हेठि लिकायूं ऐं दिलि ते तवजो कयूं वेठा बसि। अॻिते जो हलिया त हुन ॿिए सहाबीअ खे जो ॾिठूं त हुन जी ज़बान ते ज़िक्र जली हली रहियो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। हे नफ़ी असबात जे कमाइण जो तरीक़ो उन्हनि ॾींहंनि खां वठी हलंदो आहे त दुन खां ला खे छिकियो, ला इलाहा इल्लल्लाह, तारूअ खां हाणे जेको इहो सुल्तानुल अज़कार जेको मथे जो लतीफ़ो आहे मग़ज़ वारो, हिन ला खे इलाह ताईं हेसि ताईं पहुचाए, इलाह खे कुल्हे ताईं आणे, पोइ इल्लल्लाह जी ज़रब दिलि ते हणो। हू ॿियो सहाबी जेको आहे न ज़िक्र खे इन जली अंदाज़ में यानी वॾे आवाज़ सां ज़िक्र करे रहियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उतां घुमंदा अची जॾहिं पंहिंजी नशिस्त ते आया त पाण ॿिन्ही खे घुराए करे पाण फरमायो त तुंहिंजो बि कमु भलो हो, हिन जो कमु बि भलो आहे। अबू बकर सिद्दीक़ जेको आहे सो पंहिंजो आवाज़ ऐं ज़बान साहु बंदि करे ज़िक्र ख़फ़ी कमाए रहियो हो ऐं हू सहाबी जेको हुयो पंहिंजे बुलंद आवाज़ सां अल्लाह ताला जो ज़िक्र जेको आहे सो आवाज़ सां कमाए रहियो। उन ॾींहं खां वठी इहा तरतीब सिलसिलनि जे अंदरि अची वई। नक्शबंदी सिलसिले जा हज़रात जेके आहिनि उन में ज़िक्र ख़फ़ी कयो वेंदो आहे, आवाज़ बि बंदि त ज़बान बि बंदि, ख़ामोश, पंहिंजी दिलि ते तवजो, पीर कामिल जी तस्वीर उन जी दिलि जे मथां ऐं अल्लाह ताला जी ज़ात खे पंहिंजे अंदर में सम्झी उहे ज़िक्र कमाईंदा आहिनि। ऐं नक्शबंदी सिलसिले जो जेको ज़िक्र आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जी सुन्नत अदा करे उहो असर जो ई कयो वेंदो आहे, यानी वक़्ति सहर। क़ुरान मजीद में आहे त वयस्तग़फिरून बिल असहार, उहे माण्हू बि आहिनि जेके असुर जे वेले अल्लाह ताला जे हुज़ूर में पंहिंजे ख़ताउनि जी माफ़ी घुरंदा आहिनि। वयस्तग़फिरून बिल असहार, हीउ सहाबा किराम जो पुराणो तरीक़ो हलंदो थो अचे पियो। ऐं हज़रात नक्शबंद अॼु ॾींहं ताईं जेकी बि सिलसिलनि जे हवाले सां थी गुज़रिया आहिनि सभु पंहिंजे मुरीदनि ख़ादिमनि खे ज़िक्र ख़फ़ी जो सबक़ु ॾेई करे ऐं असुर जे लाइ मुराक़बो अवल में हुकुम कंदा आहिनि त 2 रकातूं घटि में घटि तहजुद अदा कयो, उन खां बाद में 100 मरतबा दुरूद इब्राहिमी पढ़ो ऐं 100 मरतबा 5 कलमो इस्तग़फ़ार पढ़ो, तंहिंखां बाद में मुराक़बे में वेही रहियो।
तव्हांजो साह बि बंदि हुजे, तव्हांजी ज़बान बि बंदि हुजे, नफ़ी असबात खे ज़िक्र जी हालत में कमायो। अल्लाह ताला अव्हां जे मथां अहिड़ी महिरबानी कंदो त थोरनि ॾींहंनि में तव्हां इहे सीने जा 5 लताइब ऐं मथे जा 2 लताइब जेको नफ़्सी ऐं क़ालिबी, इहे थोरनि ई अरसे जे अंदरि तव्हांजा इहो ज़िक्र करणु शुरू करे छॾींदा। इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल फसानी रहमतुल्लाह अलैह जन जा साहिबज़ादा हुआ हज़रत ख्वाजा मोहम्मद मासूम उर्वतुल वुस्क़ा। उर्वतुल वुस्क़ा क़ुरान पाक जो लफ़्ज़ आहे। उर्वतुल वुस्क़ा लन फिसाम लहा वहुव समीउल अलीम। उर्वतुल वुस्क़ा जी माना हिकिड़ी मज़बूत ॻंढि, यानी हुननि जो अंदरि एॾो त क़ाबू थियल हो ऐं जकड़ियल हुयो अल्लाह जे ज़िक्र सां, जो न सिर्फ़ु बरे सगीर में पर पूरी दुनिया में हज़रत ख्वाजा महमूद मोहम्मद मासूम खे उर्वतुल वुस्क़ा जे नाले सां ई सॾींदा आहिनि। एॾा मज़बूत ऐं पेचीदा हुया ऐं रासिख़ुल अमल हुया पंहिंजे ज़िक्र जे अंदरि, त जॾहिं बि हज़रत ख्वाजा मोहम्मद मासूम वेहंदा हुआ, साईं जन जे इन में तज़किरात में लिखियलु आहे त जॾहिं बि मुराक़बे में वेहंदा, पाण फरमाईंदा मां मुराक़बे में हेठि कंधु करे वेहंदो आहियां त सॼे शहर सरहंद जे अंदरि जेको कमु थींदो आहे मां मुराक़बे में ॾिसंदो आहियां। एॾी हुननि जी उहा तरक़ी हूंदी। हीअ त अल्लाह जा बाना आहिनि। हे त सरहंद शरीफ़ जो पूरो इलाइक़ो आहे, या सरहंद जे बराबरि में पालनपुर जो हिन वक़्त में जेका डिस्ट्रिक्ट आहे, पालनपुर खां अलावा तव्हां ॿाहिरि निकिरी अचो, गुजरात सूबो आहे इंडिया जो। हज़रत इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह जन जा साहिबज़ादनि जा अक्सर हवाला अचनि था किताबनि में, त साईं जन जा जेकी बि साहिबज़ादगान या सजादगान थी गुज़रिया आहिनि, उहे जॾहिं बि मुराक़बे में वेहंदा त पूरी हिंदुस्तान खे पंहिंजे मुराक़बे जी हालत में ॾिसंदा हुआ। कामिलनि जो इहो त कमाल आहे, जिन जो अंदरि साफ़ु आहे त मुराक़बे में हे त ज़मीना पर आसमानी उरूज बि उन्हनि खे मिली वेंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो, चवण जो मक़सदु ऐं माना इहो आहे त अवल खां वठी आख़िर ताईं हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो इहो फैज़ जेको आहे सो क़यामत ते हले थो। ज़िक्र ख़फ़ी क़ुरान मजीद में अल्लाह ताला उन जो इशारतन ऐं किनायतन ज़िक्र बि कयो आहे। वज़कुर रब्बक फ़ी नफ़्सिक, पंहिंजे रब खे पंहिंजे अंदर में यादि कर। तदर्रुअन व ख़ीफ़तन, रोई ज़ारी करे गिड़गिड़ाए करे। दूनल जहर मिनल क़ौल, तुंहिंजे ज़बान मां आवाज़ न निकिरे बसि। दूनल जहर मिनल क़ौल बिलग़ुदुव्वि वल आसाल, सुबुह जो ऐं शाम जो अल्लाह जी पाकी बयानु करे, ज़िक्र अज़कार में लॻो रहो। वला तकुम मिनल गाफ़िलीन, कॾहिं बि तूं बेख़बर रहण वारनि मंझां न थी। इमाम रब्बानी साईं जन मकतूबात शरीफ़ जे अंदरि बि इहो बयानु फ़रमायो आहे त हिन आयत जो सिधो सही इशारो आहे नक्शबंदी सिलसिले जे तरफ़, जो नक्शबंदी सिलसिले में ज़िक्र ख़फ़ी कयो थो वञे। अल्लाह ताला बि पंहिंजे बाननि खे ज़िक्र ख़फ़ी करण जो हुकुम फ़रमायो आहे। असां वटि जेको वरी ॾाढा ज़िक्र कयो वेंदो आहे, इहो आहे ज़िक्र जली। ज़िक्र जली सोरवर्दी में, क़ादरी में, चिश्ती में, पर चिश्ती जे अंदरि अक्सर करे ज़िक्र जली घटि हूंदो आहे। सोरवर्दी ऐं क़ादरी में ॾाढा ज़िक्र जली कयो वेंदो आहे, वॾे आवाज़ सां ज़िक्र कयो वेंदो आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं ॿिन्ही साहबनि खे ॾिठो त पाण फ़रमायूं त अबू बकर जो अमल बि भलो आहे, इन जे करे जो ख़ामोशीअ सां ज़िक्र थो करे, पंहिंजी सिर्फ़ु अल्लाह खे जी यादि खे पंहिंजे अंदर में पाण ताईं महदूद रखे थो पियो। इन्नहु अलीमुम बिज़ात सुदूर। हिन साहबीअ जो जेको अमल आहे ॾाढा ज़िक्र थो करे, त हिन जे ज़िक्र सां शैतान लाइन कोसां भॼी वेंदो आहे। जंहिं जॻह ताईं अल्लाह जो नालो शैतान लाइन खे ॿुधण में ईंदो आहे, उन जाइ तां हलियो वेंदो आहे। हिकु हदीस पाक में बि आहे, पाण करीमन फरमायो त अशैतानु जालिसुन अला क़ल्ब इब्न आदम फ़इज़ा ज़करल्लाह खनस वइज़ा गफ़ल वसवस। शैतान इंसान जे दिलि जे मथां चढ़ी वेंदो आहे। साहबा पुछा कई, साईं अंदरि दिलि में कीअं थो पहुचे? पाण करीमन फरमायो, जॾहिं बानो ओबासी ॼण महिल पंहिंजो वात वॾो फाड़े थो ऐं वात ते हथु नथो ॾे, त शैतान उन जे मुंहं मां उन जे अंदरि दाख़िल थी वेंदो आहे। इन जे करे हुकुम आहे त जॾहिं बि तव्हांखे ओबासी यानी जमाही अचे त ज़ोर सां पंहिंजे वात खे हथ सां बंदि कंदा कयो। पहिरियों त पंहिंजे वात खे बंदि कयो, न त पंहिंजो हथु ज़ोर सां पंहिंजे वात ते ॾियो। तव्हां त शैतान लईन खां तव्हांजे अंदरूं जूं 360 रगूं उन जे विश्वास खां उहे महफ़ूज़ रहनि। त जॾहिं वो बानो अल्लाह जो ज़िक्र करे थो पियो त शैतान उन महिल उन अंदर मां भॼी वेंदो। अशैतान जालिसुन अला क़ल्ब इब्न आदम, शैतान इंसान जे दिलि जे मथां चढ़ी वेंदो। फ़इज़ा ज़करल्लाह खनस, जॾहिं अल्लाह जो ज़िक्र करे थो त भॼी वेंदो आहे। वइज़ा गफ़ल वसवस, ऐं जॾहिं वरी ज़िक्र खां गाफ़िल थींदो आहे त वरी शैतान अची उनखे विसवसा विझणु शुरू करे छॾींदो आहे। उन विसवसनि जा 2 तरीक़ा आहिनि। क़ुरान पाक जे आख़िरी सूरत नास में अल्लाह ताला बयानु फ़रमायो आहे त उहा विसवसा
इंसानी सूरत में अची शैतान ॾे बि अलॻि ॻाल्हि आहे, जे जिन जी सूरत में अची शैतान विसवसा विझे बि अलॻि ॻाल्हि आहे। खन्नास लदी जो वसवेसो फी सुदूर अन्नास मिनल जिन्नत वन्नास। साईं बिस्मिल्लाह तबरुक त ॾेस नी। हा हा पंहिंजो बचो नक्शबंदी सिलसिले जो वॾो कामिल थी गुज़रियो आहे। नालो साईं जंहिंजो हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह, बुस्ताम शहर में हुयो, वॾो कामिल थी गुज़रियो। हज़रत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह बि उन्हनि जे ख़ुलफ़ा मंझां हुया। अबुल हसन खरकानी महमूद गज़नवी बादशाह अबुल हसन खरकानी वटि आयो रहमतुल्लाह अलैह। साईं सोमनाथ जो मंदरु फ़तेह नथो थिए, दुआ फ़रमायो। हज़रत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी कमीस कुर्तो लाहे ॾिनुसि, वठे बरकात नफ़िल पढ़ी, हीअ मुंहिंजी कमीस अल्लाह जे हुज़ूर में अर्ज़ु रखजांइ, इंशाअल्लाह मसाइल हल थी वेंदा। असर जो टाइम हो, महीनो गुज़री चुको हो। सोमनाथ जो वॾो मंदरु हो हिंदुस्तान जे अंदरि वॾो, जंहिंजे चवनि था त अंदरि जेका मूर्ति पई आहे उन मूर्तीअ जे मथां बि 2 मणनि जो सोन चढ़ियल हो। उन ते हेठां जिते मूर्ति रखी उनजे हेठां त सोन अञा इलाही हो, जेके माण्हू आणे करे औरतूं उन अंदरि उछलींदियूं। 10 दर्जे जे उर्दू किताब में बि उनजो पूरो तफ़सील सां ज़िक्र आहे। महीनो गुज़री वियो, उहो मंदरु फ़तेह न पियो थिए। हज़रत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह जन बादशाह महमूद गज़नवी खे पंहिंजो कुर्तो लाहे ॾिनो, जंहिंजे लाइ फ़ारसी वारे लिखियो आहे शेर, चए थो त ए दाग़ बर दिल अज़ ग़म खाला तो लालरा शर्मिंदा साख़ते आहो चश्मत ग़ज़ालरा। ए महमूद गज़नवी जे शान में शेर लिखियो अथनि। बादशाह हज़रत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह जो कुर्तो वठी असुर जो तहजुद अदा करण खां बाद में उन कुर्ते खे पंहिंजे मुंहं ते रखी सजदे में किरी पिया। ड्रिको सजदो कयूं, मालिक तुंहिंजे कामिल जी कमीस आहे तुंहिंजे हुज़ूर में पेश थो कयां। हे उहो ई तबरुक आहे ॼण त जीअं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो भाइर तबरुक कमीस खणी आया, बाबे याकूब जे अखियुनि ते घुमायूं त अखियुनि ते लॻण सां उन में बीनाई वापसि अची वई। अहिड़ी तरह सां मां तुंहिंजे दोस्त जो तबरुक कमीस तुंहिंजे हुज़ूर में पेश कयां थो। इस्लाम ख़ातिर लड़ाई ऐं जिहाद आहे, महिरबानी फरमा मौला पंहिंजे दोस्त जे सदके सां सोमनाथ मंदरु फ़तेह करण जी तौफ़ीक़ अता फरमा। के कलाक ब गुज़री विया, हिन जी दुआ इल्तिजा हले पई। सजदे में ई हुयो त उन सिपह सालार अची करे पोयों सलाम करे चयो, बादशाह सलामत, मुबारक हुजे तव्हांखे सोमनाथ जो मंदरु फ़तेह थी वियो, इस्लाम जो झंडो हणाए छॾियोसीं। सुभान अल्लाह। हा, इहा कामिल जे तबरुकात जो कमाल हुयो। अबुल हसन खरकानी मुरीद हुयो पहिरियों हज़रत ख्वाजा नजमुद्दीन कुबरा रहमतुल्लाह अलैह जो। मुसन्नफ़ लिखे थो पियो त हज़रत अबुल हसन खरकानी जा 17 सबक़ नजमुद्दीन कुबरा वटि मुकमिल थिया, बाक़ी उन मुराक़बा रहिजी विया। हू अल्लाह जो बानो पर्दो फरमाए पियो। पर्दे फरमाइण खां बाद में हज़रत अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह खे ख्वाब में इशारो आयो हज़रत ख्वाजा नजमुद्दीन कुबरा जो, त वञ बुस्ताम में थी हज़रत बायज़ीद बुस्तामी जी मज़ार, उन जी मज़ार ते वञ ऐं वञी अर्ज़ु करेसि तुंहिंजा लताइब बाक़ी सबक़ मुराक़बा तय कराए छॾींदो। साहिब मुसन्नफ़ लिखे थो त असुर जे टाइम में रोज़ानो खरकान खां बुस्ताम ईंदो रोज़, ऐं बुस्ताम में राति जो उते गुज़ारींदा हुआ, ऐं राति गुज़ारे असुर जे वेले तहजुद पढ़ी हज़रत बायज़ीद बुस्तामी जे मज़ार ते जे सलाम कंदा हुआ। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मज़ार मुबारक मां अबुल हसन खरकानी जा बक़ाया मुराक़बात उन जा उते ई तय कराए छॾियऊं। अहिड़ी उन मथां करम न, छो त अल्लाह वारा उन्हनि जी रूहानियत मरी वञण खां बाद में बि ज़िंदा हूंदी आहे। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह जेका ॻाल्हि मां करणु चाहियां पई आई त बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जन फरमाईंदा हुआ त मां पूरी दुनिया खे हिन 2 आंगुरनि जे विथीअ में ॾिसंदो आहियां, जी विथी आहे विच में। अल्लाह साईं मूंखे एॾी तौफ़ीक़ अता फरमाई आहे ऐं मुंहिंजा अंदरूनी रूहानी लताइफ़ ऐं असबाक एॾा मुकमिल आहिनि जो हीअं विथीअ में हीअं नज़र कंदो आहियां त मां पूरी काइनात हिन विथीअ में ॾिसंदो आहियां। हिकु ॿी रवायत में बि आहे त हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह जन
जे लाइ बि किताब लिखंदा त इन्हनि जो बि सिलसिले नक्शबंदी सां ई तालुक़ो। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह जन फरमाईंदा हुआ त मां राति जो जॾहिं आराम कंदो आहियां त मां पंहिंजे आराम जे दौरान रूहानी आसमाननि जो मेराज कंदो आहियां। पोइ सुबुह जो कंहिं दोस्त कंहिं सालिक पुछा कयसि कि भला इन जो सबबु छा आहे? पाण फरमायूं त मुंहिंजा मुराक़बात तमामु मुकमिल थियल आहिनि। जॾहिं मां मुराक़बे जी हालत में वेहंदो आहियां त अल्लाह ताला मूंखे आसमाननि उफ़क़े उला जो उरूज अता फरमाईंदो आहे। शहंशाह लतीफ़ जो शेर बि आहे त आशिक़ ईअं न हुअनि जीअं तूं सॼे अंगणे रखियो मुंहुं मूननि में रातियां ॾींहं रोअनि, कंहिंखे की न चवनि त असीं बि आशिक़ आहियूं। लिखियल आहे मूना तूर सीना सदा सनासियन, सजदे में सैयद चवे गोॾा गोदड़ियन, फ़कान काब कौसैन औ अदना था नागा ईअं नमन, फ़खर मूसा साइका जोगी जुंग जलन, मादागल बसर वमा तगा अहिड़ी रवश रवन, मुशाहिदो महबूब जो उते आदेस युन, सैयद चवे संजुन तूं कल पुछींदो कहिड़ी में। हे जेके मूना आहिनि मुराक़बे में वेंदा आहिनि त इहे मूना न हूंदा आहिनि, गोॾा आहे, पर उनजे लाइ इहा तूर सीना बणिजी वेंदी आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जबल तूर ते बि अल्लाह ताला सां हम कलाम थींदा हुआ, ईअं अल्लाह जा बाना मुराक़बे में वेही रब जी ज़ात पाक सां हम कलाम थींदा आहिनि। इहो उन्हनि खे उरूज उन जाइ ते मिलंदो आहे। क़ादरी सिलसिलो हुजे या सोहरवर्दी सिलसिलो हुजे, उन सोहरवर्दी सिलसिले में जा 9 सबक़ आहिनि, क़ादरी सिलसिले जा 13 सबक़ आहिनि। ज़िक्र अज़कार उन्हनि जा अलॻि आहिनि ऐं असबाक उन्हनि जा अलॻि आहिनि। 7 लताइफ़ साॻाई आहिनि, क़ल्बी रूही सिरी ख़फ़ी अख़फ़ा नफ़्सी ऐं क़ाल्बी, उन खां बाद में उन्हनि जा मुराक़बा आहिनि। अहिड़ी तरह सां सोहरवर्दी सिलसिले में बि हिननि जा 7 लताइफ़ साॻाई आहिनि, बाक़ी उन्हनि जा मुराक़बा आहिनि। अज़कार अलॻि आहिनि, जीअं सोहरवर्दी सिलसिले जा ज़िक्र आहिनि ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह अल्लाहु लिल्लाह लहू, 6 तस्बीहूं उन्हनि जूं सोहरवर्दी सिलसिले में। अहिड़ी तरीक़े सां क़ादरी सिलसिले जूं 5 तस्बीहुनि साईं वॾनि बादशाहनि खे जो बग़दाद शरीफ़ में नायन थी ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह अल्लाहु अंतल हादी अंतल हक़ लैसल हादी इल्लाहु हस्बी रब्बी जल्लल्लाह माफ़ी क़ल्बी गैरुल्लाह नूर मुहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। 6 तस्बीहूं क़ादरी सिलसिले जूं, 6 तस्बीहूं सोहरवर्दी सिलसिले जूं, पर उन जे असबाकनि में फ़र्क़ु आहे। 13 सबक़ आहिनि क़ादरी जा त 9 सबक़ आहिनि सिलसिले आलिया सोहरवर्दी जा। असबाक कमाइणु इहो उरूज वठणो आहे, ज़मीन ते वेही आसमान लामकाननि जा दीदार करणु, इहे सबक़नि सां मिलंदा आहिनि। बाक़ी ज़िक्र करण सां अल्लाह ताला जे तरफ़ खां उन्हनि खे नेकियूं मिलंदियूं आहिनि, सवाबु मिलंदो आहे, पर उहे ज़िक्र बि जेकॾहिं असबाकनि जे ज़रिए सां सबक़नि जे हवाले सां कमाईंदो त पोइ कामिल पीर जी नज़र ख़ुशूसी उन ते थींदी, जो उन जा इहे 5 लताइफ़ सीने जा जॾहिं साफ़ थी वेंदा त पोइ आसमान जो उरूज शुरू थी वेंदो आहे। आख़िरी ॻाल्हि करे ॿुधो आहे पढ़ोसीं न, हाणे हलाऊं नथा, थकी विया, वरी अॻे महफ़िल जे लाइ बचायूं। जेका असांजे सीने में 5 लताइफ़ आहिनि, क़ल्बी रूही सिरी ख़फ़ी अख़फ़ा, ये 5 जेकी सबक़ आहिनि, इहे 5 ई सबक़। अच्छा, अक्सर करे माण्हू पंहिंजे मुर्शिदनि वटि ईंदा आहिनि, साईं मूंखे अहिड़ो को वज़ीफ़ो ॾसियो त मां मदीने वारे साईं जी ज़ियारत कयां। पोइ नक्शबंदी सिलसिलो अहिड़ो अहम सिलसिलो आहे। इमाम रब्बानी साईं जन मकतूबात शरीफ़ में जेके हिन जी वज़ाहतूं लिखियूं आहिनि न, त पाण फरमाइनि था जेके सीने जा जेके 5 लताइफ़ आहिनि, क़ल्बी रूही सिरी ख़फ़ी अख़फ़ा, इहे 5 लताइफ़ आहिनि। हिकु हिकु सबक़, हिकु हिकु लतीफ़ो जेको आहे सो हिकु हिकु नबीअ जे ज़ेरे क़दम आहे। क़ल्बी हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम जे ज़ेरे क़दम आहे। 15 ॾींहं हिन जे सबक़ जी मुदत आहे। 15 ॾींहं जे अंदरि अंदरि इन ज़िक्र खे कमाइबो। ज़िक्र ईअं कमाइबो जो 1000 मरतबा असर जो वेही करे इन ज़िक्र खे कमाए, मुर्शिद कामिल जो तसव्वुर बि ज़हन में हुजेसि ऐं अल्लाह जे नाले जो ज़िक्र बि कमाईंदो रहे। इमाम रब्बानी फरमाईंदा त 15 ॾींहंनि जे अंदरि अंदरि हज़रत आदम अलैहिस्सलाम पाण हुन वटि तशरीफ़ वठी ईंदा। पाण फरमाईंदा सालिक तुंहिंजो पहिरियों सबक़ मुकमिल थियो आहे, वञी ॿियो सबक़ पंहिंजे पीर कामिल वठी आ, वञी ॿियो सबक़ वठंदो। हे लतीफ़ रूह, ही ज़ेरे क़दम आहे सैयदना हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह या हज़रत सैयदना नूह नजीउल्लाह जी। जॾहिं ॿियो सबक़ मुकमिल थींदो तॾहिं ॿिन्ही नबियनि जी ज़ियारत थींदी। पाण फरमाईंदा वञी सबक़ पंहिंजे मटराए। हिते आहे लतीफ़ सिर, ही ज़ेरे क़दम आहे सैयदना हज़रत मूसा कलीमुल्लाह जी। जॾहिं हे सबक़ मुकमिल थींदो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम पाण हुनखे ज़ियारत कराए फरमाईंदा तुंहिंजो सबक़ सालिक मुकमिल थी वियो आहे। हे आहे लतीफ़ ख़फ़ी हिन जाइ ते।
ही ज़ेर क़दम हज़रत ईसा रूहुल्लाह जे जॾहिं हे सबक़ मुकमिल थियो त सैयदना ईसा अलैहिस्सलाम ज़ियारत कराईंदसि। पंजो सबक़ आहे लतीफ़ अख़फ़ा विच ते। डॉक्टर बि चवंदा त दिलि हिते विच ते आहे, दिलि जी धड़कण हेॾे आहे। हे विचो सबक़ आहे, हिन जो रंग आहे साओ ऐं हीअ ज़ेर क़दम हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। जॾहिं पंजो सबक़ मुकमिल थींदो त साईं करीम पाण उन वटि तशरीफ़ वठी ईंदा, मुंहिंजा ग़ुलाम मुंहिंजो दीदार बि कर, तुंहिंजो सबक़ मुकमिल थियो आहे, वञ हाणे वञी पंहिंजे पीर कामिल खां नफ़्सी ऐं क़ालिबी हे ॿिनि सबक़नि जी वञी इजाज़त वठी आहे त असां तोखे उरूज ॾियूं, हिते ज़मीन ते वेठे वेठे तूं लामकाननि उफ़क़े उला जे ज़ियारत जे लाइ रवानो थी वञे। मुंहिंजा दोस्त हीअ करम नवाज़ियूं आहिनि अल्लाह वारनि जूं जेकी सालकनि जे मथां थींदियूं आहिनि। अच्छा अच्छा हलो ठीक है चांहि खणे विया जा ठीक है आम ॻाल्हियूं जेके ज़रूरी अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कयूंसीं। हिकिड़े शख़्स सुवाल कयो साईं जॾहिं मां मुराक़बे में वेहंदो आहियां त मूंखे विसविसा वठी वेंदा आहिनि। इमाम रब्बानी साईं फरमाईंदा जॾहिं मुराक़बे में सालक तूं वेहें त अवल में 7 मरतबा दुरूद इब्राहिमी पढ़, 2 मरतबा ॿियो कलमो पढ़ ऐं हिकिड़ो भेरो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तसव्वुर दिलि में करे पोइ अल्लाह खां दुआ कर, मुंहिंजा मौला मुंहिंजे मथां करम नवाज़ी फरमा। यानी इहे असबाक इहे यानी कि 2-4 जुमिला पढ़ंदे त पोइ जेकी शैतानी विसविसा आहिनि उहे ख़तमु थी वेंदा। ॻाल्हि इहा कईसीं त पहिरें जुमिले ते मोटी था अचूं त अल्लाह वारा जेके आहिनि ॾिसण में सादा ई नज़र ईंदा आहिनि। जन वटि मेवो हूंदो उहे झुकियल हूंदा हुआ। हज़रत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैह जन के हिकिड़े अमीर चयो साईं तव्हां मुंहिंजी दावत खाओ। साईं जन खां टाइम वठी वियो ऐं पंहिंजे औताक ते वञी उन ॾिहाड़े वॾो हिकिड़ो ज़बरदस्त बंब खेड़ो कई। होॾो जा माण्हू दोस्त अहबाब पिरी प्यारा सभु घुराईं जे वक़्त जो कामिल वलीउल्लाह इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैह अचे थो, दावत ज़बरदस्त मुक़रर वक़्त ते। छो त अल्लाह जा कामिल वली जेको वक़्तु ॾींदा हुआ उन जी पासदारी कंदा वाइदे जी, त जे अॻियो इंतज़ारु न करे। हज़रत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैह सादा लिबास कमीज़ खे चटियूं लॻल हूं, कपिड़ा मेड़ा पिया लॻनि, अची हुन साहिब दावत जे दरवाज़े ते पहुता। दरवाज़े ते बीठो, हुनखे चयो था मूंखे अंदरि दावत आहे, अंदरि मूंखे वञणु ॾियो। हुन ई ॾिठो जी हेॾे काॾे तूं अचे बाबा, हिते वॾा वॾा माण्हू अचनि था पिया, तूं फ़क़ीर हेॾे काॾे? आख़िरकार साईं जन गो अथऊं भॼाए कढे हलो। वाइदो बि थियलु हो, पाण वरी मोटी आया। हिन छा कयो तो बाज़ार में वञी सुठो हिकिड़ो वॻड़ो किराए ते वरितऊं, हिकिड़ो घोड़ो बि किराए ते वरितऊं, भलो पगड़ बि फर्स्ट क्लास पग बि बोस्के जी किराए ते वरितऊं। तयारु थी ठही ठुकी सुरमा सुर्खियूं तेल फणियूं करे ऐं उन घोड़े ते चढ़ी हुन दरवाज़े ते पहुता। दरवाज़े ते पहुता त ख़ल्क़ बीठी ॾिठो त इब्राहिम बिन अदम अची वियो आहे। वारो वठु दरवाज़ो खोलियऊं। हज़रत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैह खे अंदरि उन मुख्य जॻह ते अची विहारियऊं। ताम लॻी वियासीं, 7 क़िस्मनि जा ताम लॻी विया। हज़रत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैह जन अॻियां बि 7 क़िस्म जा ताम रखियऊं। साईं अला त्वार मानी शुरू थी त पाण कंहिं महिल उन कमीज़ खे चवनि पिया आ वटि खा, पटको लाहे उनखे चवनि पिया आ वटि खा। वरी कंहिं महिल उन साहिब दावत वारे खे सॾे करे पाण फरमाए हे ताम खणो, उन घोड़े खे वञी खाराए। चई साईं तव्हांजे लाइ खफ़ो कयो त चए न मुंहिंजे लाइ मानी आहे। पाण पंहिंजे खीसे मां सुकल मानी जो टुकर कढी ऐं उनखे पाणीअ में ॿोड़े करे खाइणु शुरू कयो। साहिब दावत परेशान थी वियो त हिकिड़ो चकर आहे। आख़िर हणंदे हणंदे अर्ज़ु कयईं क़िबला माजरा छा आहे? पाण फरमायूं त अॻाणो बि मां आयो ऐं दरवाज़े ते तुंहिंजे फिलाणे दरबान मूंखे मुंहिंजा पुराणा कपिड़ा ऐं सादगी ॾिसी करे मूंखे भॼाए छॾियईं, मोटाए छॾियईं, हल बाबा हलूं अथऊं। हाणे मां घोड़ो बि किराए ते वरितो आहे, वॻो बि किराए ते, पटको बि किराए ते वठी करे जॾहिं मां संभरी ठही आयो आहियां त मूंखे अंदरि तव्हां विहारियो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त असांजी इज़त तव्हां वटि न आहे, कपिड़नि जी इज़त घणी आहे। त हे खाइनि न, जंहिंजे करे असां आया आहियूं त हे खाइनि, हे ड्रॉ करनि, असां जो खाऊं।
साहिब दावत के इन लफ़्ज़नि मां ॾाढो को सुठो हिकिड़ो सबक़ अता फ़रमायो। पाण इरशाद फ़रमायूं त बाबा अल्लाह जा बाना जिन वटि रूहानी कमालात हूंदा आहिनि उहे सदाईं झुकियल ई हूंदा आहिनि। उन्हनि जे अल्फाज़नि में, उन्हनि जे सीरत में, उन्हनि जे किरदार में हमेशह सादगी ऐं तवाज़ु ई रहंदी आहे। जोही इलाइक़े जो हिकिड़ो मौली साहिबु हो, 1927 जी ॻाल्हि आहे ग़ालिबन। किताब में लिखे थो त उन मौली साहिब खां ग़लती थी वई, उन निकाह ते पढ़ियो निकाह। अंग्रेज़ जो ज़मानो हो, अची वठो वठि थी वई। चए बाबा सुभाणे परीहं तुंहिंजी कोर्ट में सीशन कोर्ट में पेशी हल। दामान बि हो, ॾहका बि हुयो अंग्रेज़ जो, त हाणे अंदरि वेंदुमि, निकाह ते निकाह पढ़ियो आहे, लॻे थो सज़ा वॾी लॻंदी। मौली साहिब खे परेशानी वरितो, हुन खां पुछे, हुन खां आख़िर हिकिड़े माण्हू ॿुधायो सदा हैदराबाद में पके किले जे साम्हूं हिकिड़ो उघाड़ो मजज़ूब वेठो हूंदो थी, उन्हीअ सां वञी मिल, उहो तुंहिंजो मसइलो हल करे छॾींदो। 27 जी ॻाल्हि ई लिखे थो त रेलां कुल हलंदियूं ॿ, हिकिड़ी सुबुह जो दादूअ खां वेंदी हैदराबाद, ॿी वरी शाम जो हैदराबाद खां मोटी ईंदी। बसि सुबुह थियो सवेर मां संभरी करे रेल ते चढ़ियुमि, सिधो स्टेशन तो लथी घुमंदो टहलंदो जी ॾिसां त हा भेण पके किले जे दरवाज़े ते वेठो आहे, पर हीअं आंगुर वांगुर आहे। मां बि पोयों फिरी अची पोयों बीह रहियोमांसि, कंधु हेठि कई वेठो आहे पंहिंजे मसीह में, त मूंखे उतां हेठि बीह करे चए थो हेॾा मुला मूंखे ज़ोर ॾे। अरे ॼण हुनजो मूंखे इहा ॻाल्हि कई त कंधु हेठि त मूंखे ॾिठई बि कोन, चए थो अचु मुला मूंखे ज़ोर ॾे। चए त मूंखे दिलि में ख़्यालु थियो त हे बुज़ुर्ग मुंहिंजो कमु कंदो। मां हेॾो ईअं फिरी आयुमि त मूंखे ॾिसी वरी करे चई हा निकाह ते निकाह पढ़णु जाइज़ आहे, पर फ़क़ीर खे ज़ोर ॾियणु गुनाह आहे। चए मूंखे दिलि में इहो ख़्यालु थियो त उघाड़ो वेठो, हाणे उघड़ कीअं ॾिसां, ज़ोर कीअं ॼामां। त इते इहो लफ़्ज़ चए त हा निकाह ते निकाह पढ़णु जाइज़ आहे, पर फ़क़ीर खे ज़ोर ॾियणु गुनाह आहे। पेरनि ते किरी पियो मां सड़ी भेण, हिनखे कीअं ख़बर भई अलाह वारो हो, ज़ाहिर बातिन जे राज़ खे ॼाणे पियो। हे मजज़ूबन अनिल हाल हुया, इन्हनि जा वरी शरीयत पाक में अहकामात अलॻि लॻंदा आहिनि, छो त पंहिंजे हाल खां ॿाहिरि आहिनि। इन्हनि ते निमाज़ रोज़ो ज़रूरी न हूंदो आहे, मजज़ूबन अनिल हाल आहिनि। घणी देरि ज़ोर ॾिनामांसि, ज़ोर ॾियण खां बाद में मूंखे चई वञ हाणे सेवण में थी मखदूम बसरदीन वञी मुंहिंजा सलाम ॾियसि, चवेसि मुंहिंजो कमु कर। हाज़ुर साईं उथियुमि, अची स्टेशन ते वेठुमि। शाम जो 4 बजे रेल निकिती, रेल ते चढ़ी सिधो अची सेवण लथुमि। सॼो ॾींहुं बुख ते उंज ते, सुबुह जो निकितल शाम थी वई, बुख जी सफ़ा पासा अची वरिता। दिलि चवे पई त जेकर मूंखे 2 बुसरियूं मिलनि त 2 ई खावां। ईअं सोचींदो साईं हाजी साहिबु ॻोल्हींदो अचे मखदूम बसरदीन वटि पहुतो। माण्हू पुछियो चए ओयो वञे थो, ओयो मखदूम बसरदीन वञे थो पियो। मां बि तकिड़ो उन बुज़ुर्ग वटि पहुतो। मूंखे ॾिसी करे चवणु लॻो हा हाणे पाण खां कमु न थियो त तोखे वरी बसरूं ॾे मोकिलियो अथई, हलिया मूंखे वठी करे ओताक ते विहारे। मखदूम बसरुद्दीन साहिबु जेके हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी वारा, इन्हनि जी औलादूं आहिनि, इहो पूरो ख़ानदान हिकु आहे। मूंखे ओताक ते विहारे पाण घर हलियो वियो। थोरी देरि खां बाद ॾिसां त थालीअ में 2 बुसरियूं मखण पयूं खई आयो आहे। वड़का अॻे मुंहिंजे रखियईं, हाणे बुसरियूं सणबियूं, वॾो ज़ोर हुन में हिकिड़ी बुसरी मां वॾी मुश्किल सां खाधी। बखणी आयसि, ज़ोर ॾेई हिकिड़ी खाधो। मूंखे चई खाओ न, रस्ते में चए पियो त 2 बुसरियूं हुजनि त खावां, हाणे खाओ नी। आख़िर ज़ोर ॾेई मूंखां अधु ॿी खाराई आई, अॻिते न पई हले, ड्रव थी वियो। मूंखे ॾिसी करे चई मला वञ हाणे, हे भेरो माफ़ी थी, ॿीहर अहिड़ी ग़लती न कजांइ। बसि अखर इहे चई, मां निकितो हलियो हुअमि। न मां चूं कई न चरां कई, वधीक ड्रेगी न कई। अखर ॿुधी मां सम्झी वियुमि त बसि मुंहिंजे लाइ शोर कान, मिली वई। हलियो 3 ॾींहंनि खां बाद में मुंहिंजी सीशन कोर्ट ते हाज़िरी हुई जज वटि। जॾहिं पेश तुम नालो खयुमि
जज मूड़े तके ॾिसी ॾिसी कलम हथ में खणी मूंखे साॻा ई हुन वारा लफ़्ज़ अचे वञ मुला हे भेरो माफ़ी थी ॿीहर ग़लती न कजांइ या सही करे खणी कलम भंजी हल बाबा। सो मुंहिंजा दोस्त ही अल्लाह जा नेकबान आहिनि, हिन जा कमालात ई पंहिंजा आहिनि। कुझु जेकी ॾिसण में कुझु ईंदा आहिनि हूंदा कुझु आहिनि, ऐं हिकिड़ा वरी जेके ॾिसण ज़ाहिर में आर्टिफिशियल हूंदा आहिनि, अंदरि वरी कुझु बि न हूंदो आहे। जेकी ज़ाहिर में सादगी, ज़ाहिर में हेठां ई ज़ाहिर में रंगराज़, उन जे अंदर में वरी घणो कुझु आहे। अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजे रंगराज़ सां अहिड़ो त भरे छॾियो आहे जो उन्हनि जा मिसाल दुनिया में ॾियणु ॾाढा ई ॾुखिया आहिनि। ॿिए हिकिड़े किताब जे अंदरि हवालो अचे थो पियो, सैयदना हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह खां कंहिं शख़्स पुछा कयो, साईं हाल छा आहे, काल छा आहे? पाण फरमायूं त इन जो जवाबु मां तोखे अॻे जुमे ते ॾींदुसि। थोरो पोइ ते अचूं, इन जे जवाब खे पोइ पढ़ूं था। हज़रत सैयदना आरिफ रूमी जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह वॾो कामिल थी गुज़रियो आहे। आरिफ रूमीअ वटि हिकिड़ो संदन जो बोरची हूंदो हो। पोइ राति जो जॾहिं बि महिमान वग़ैरह अचे त पोइ हुन बोरची खे चवंदा त महिमान लाइ लंगर तयारु करे हिनखे खारायां। हिकु ॾींहुं छा थियो त राति जो अधु राति जो 3 महिमान आया जलालुद्दीन साईं वटि। बोरचीअ खे चयूं बाबा लंगर? चईसीं हा लंगर आहे। चई खणी आ, इन गरम करे खणी आ। अंदरि बोरची खाने में जो वियो त काठियूं कोन। हाणे छा थिए, महिमान बि ख़ासि हुअनि, कमु कीअं थिए? सोचे 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 हिन छा कयो, पंहिंजी ॼंग खणी उन देगिड़ीअ जे हेठां रखी मथां घासलट हारे खणी ॾिनईंसि तीली। मसनवी शरीफ़ में लिखियलु आहे, तीली जो ॾिनईसि त ॼंग हेसि ताईं सड़ी वई पर खाधो गरम थी वियो। हुन जूअं तूअं करे तरीक़े सां उहो अची लंगर खणी अची आरिफ रूमीअ जे महिमान जे अॻियां रखियो। उहो खाई ड्रव करे कुझु घड़ियूं हुन सां जेकी सोबत करणी बुज़ुर्गनि जी सोबत कयूं, हलिया विया। छो त इहे हुया अंदर जा नशई, उहो नशो पंहिंजो पूरो करणु आया। हिकिड़ा हूंदा आहिनि ज़ाहिर जा नशई मवाली जेकी मैखाननि में या इन्हनि ओतारनि में वेही ज़ाहिरी नशो करे पंहिंजो हिसाबु पूरो कंदा आहिनि। हे वरी हुया अंदर जा नशई, कामिल वटि आया, सोबत कयूं, होॾो हिसाबु किताबु पंहिंजो पूरो कयूं, राति ई राति वरी निकिता, हलिया विया। उन दुर्वेश जा लफ़्ज़ लिखियल आहिनि मसनवी शरीफ़ में। पाण फरमाईंदा त सुबुह जो चए थो त मां निंड मां जो जाॻियां थो, मुंहिंजी ॼंग ॼंगनि जहिड़ी। उहो सॼी राति जेका मुंहिंजी ॼंग जेका मां साड़ी, फरमाए थो त उन राति जेका मुंहिंजे मथां, उन राति जेका महिरबानी थी, सॼी ज़िंदगी मां ख़िदमत कई आरिफ रूमीअ जी, सॼी ज़िंदगी में अहिड़ी महिरबानी न थी जेका उन राति मुंहिंजे मथां थी। बोरची थो लिखे, उन ॾींहं खां बाद में ॾींहं जो मां काठियूं कराईंदुसि, उहो काठियूं वॾी कोशिशि कंदो हुउमि त मग़रिब ताईं उहो काठियूं खपाए छॾींदुसि, ऐं चवंदो हुउमि दिलि इरादो कंदी त अॼु राति मन को महिमान अचे राति त वरी हिनखे तीली ॾियां, वरी पंहिंजो हिसाबु किताबु वठां। अहिड़े तरीक़े सां उन बोरचीअ पंहिंजो इहो अमल अलाए त केतिरा मरतबा दोहिरायो। राति जो काठियूं खपाए छॾे, बसि पंहिंजी तीली ॾे वञे। हुनखे तकलीफ़ सां जेको उरूज मिले पियो न, अशदुन्नास बलाउन अलल अंबिया, छो त ॾुखनि ऐं सूरनि में अल्लाह ताला पंहिंजो मेराज रखियो आहे साईं। हुनखे उहा उरूज उहो बार बार मज़ो पियो वठे। उन ॾींहं खां बाद में उन शख़्स जो नालो लुत्फ़ अली हुयो। लुत्फ़ अली नालो हुनजो मिटिजी वियो। उन ॾींहं खां बाद में हुनखे आतिशबाज़ वली जे नाले सां यादि कंदा हुआ। अॼु बि हुनजी मज़ार हज़रत आरिफ रूमीअ जे दरबार जे बिल्कुलु साम्हूं अहाते में आहे। आतिशबाज़ वली नालो इहो अथसि, माना उहो बाहि वारो जवान। हज़रत आरिफ रूमी रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ो वॾो मदरसो हो। अलाए त केतिरा तालिब खुताबी हुन वटि पढ़ंदा। शाम जो टाइम हो, हिकिड़ो दुर्वेश हुन जे मैखाने ते आयो। आरिफ रूमी शागिर्दनि खे वेठो सबक़ु पियो पढ़ाए, हो बि अंदरि अची वेही रहियो मजज़ूब। फारसीअ में सुवाल कयईं आरिफ रूमीअ खां त ई क़ाल अस्तु, चइजे हे छा आहे जेको तव्हां पढ़ायो था? आरिफ रूमीअ जवाब में चयुसि त हा, हुन सुवाल कयो त ई चीज़ तो हे छा आहे? साईं जन जवाब में फरमायोसि ई क़ाल अस्तु कि तू न मैदानी, हे असांजी पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿोल आहे, तोखे हिन सही ख़बर न आहे। हुन ॾिठो हे चरियाणो आहे, दीवानो आहे, लटा कपिड़ा फाटल अथसि। ठीकु आहे,
आरब रूमी सबक़ु पढ़ाए घर हले वियो। हिन छा कयो, जेके 2-3 कबट किताबनि जा भरियल जेके चूब कलम हुया हथ सां लिखियल, उहे किताब खणंदो अलमारी में लाहींदो। जेको तलाउ हो अॻे हुनखे चवंदा दरदा, पाणीअ जो हौज़ हूंदो जंहिंसां वज़ू कंदा। हाई साहिब हिते आहे न बंदाणी मस्जिद में शहर में ॿी लॻल आई, साईं ख़बर हूंदी। इहे तलाउ इहो भरींदो, किताब खणी उछलींदोसि पाणीअ में। तालिब खुता बि भॼंदा हुआ, वारो साईं ओ उहो जेको चरियाणो तुंहिंजी सॼी महिनत विञाए छॾियईं। हथ जा लिखियल आहे, चुभ कलम हुया किताब, किलकनि सां तूं लिखिया, राति ॾींहुं महिनत कई, 2-3 अलमारियूं खणी पाणी में उछलियूं अथई। उड़ी भेणा जा साईं भॼंदो आहे, कहिड़ो कहर करे छॾी भेणा, नाहक करे छॾी, मुंहिंजी पूरी उमिरि जी कमाई विञाए छॾी। साईं जन उनखे विहारे उन मजज़ूब ऐं पाण उन तलाव जे किनारे ते बि हथु ड्रिगो कंदा, उन तलाव मां किताब कढंदा, उनखे ईअं छॾींदा विया। छॾनि त उन छड़ी मिटी पई निकिरे, पाणीअ जो चुको बि अंदरि कोन। उहे 2 कबटनि जा जेके किताब हुया सभु ॿाहिरि कढी आरब रूमीअ जे अॻियां रखियो। हुनजो खोले ॾिसे त पाणीअ जी बूंद बि अंदरि कान्हे का, हिकु अखर ॿाहिरियो बि कोन मेटियो आहे। वाह त थियतु ॾेई हैरत सां वेही रहियो ऐं उन दीवाने खां पुछा कयईं त इहा चीज़ तो हे छा आहे? हे भेण पाणीअ में किताब आहिनि, कुझु बि न थियो आहे, ई चीज़ हे छा आहे? दीवाने जवाब ॾिस, ई हाल अस्तु के तू न मैदानी, हे असांजे अंदरि जा राज़ आहिनि, जलाल तोखे न किसे ख़बर ई न आहे बसि। हा, हे असांजे अंदरि जूं कहाणियूं आहिनि बसि। ईअं चई करे साईं निकिता हलिया विया। हे घर मोटी आयो, राति थी, राति थियण सां हिन जे दिमाग़ जूं अखियूं खुलियूं। हे त का ॻाल्हि हुई का, हे त का वॾी ॻाल्हि हुई। अची हज़रत आरिफ रूमी हुनजी ॻोल्हा में निकितो, ॻोल्हे जीअं हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह जन राति जो पंहिंजे घर आया, ॾिसनि त हिकिड़ो चोर आहे हुनजे घर में माल थो पियो मेड़े, हेॾी खणी ॻंढ ॿधाई। हुनजो ॾिठो त को माण्हू अंदरि अचे थो पियो, हिकदमि दरवाज़ा लिकी बीह रहियो ऐं मालिक हलियो वञे त पोइ मां सामान खणा। उहो मालिक जो घर आयो, हुनखे ॾिसी करे चई, अरे घबराए न, मां तुंहिंजो हिमायती आहियां। हुन चयो हे बि को मां जहिड़ो आहे। हुनखे वरितई माल, हुनखे खणायईं। हुन चयो त न, माल ॻोरो आहे, तूं खणी हल। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह हेॾी वॾी ॻंढ खणी मथे ते रखी, हुनखे चई तूं अॻ में हल। बग़दाद शहर खां जॾहिं ॿाहिरि निकिरी विया त हुन चोर चयोसि भेण ईअं अॻिते हली मां तव्हांखे हिसो न वठे, चए त हाणे मुंहिंजो घर त अची वियो आहे, सामान त रख, तूं हाणे हल। जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह जन उतां वापसि मोटी आया, उहो सामान खणी हिकु जाइ ते लिकाए घर जो सुम्हियो। कशफुल मौजूद में लिखियलु आहे त सॼी राति सुम्हियो, पर हुन चोर खे निंड ई न आई। सामान हिनखे ॾेई विया, हिन वारी दिलि वरी खई विया। बाख फुटीअ जो टाइम, अज़ानूं मिलनि पोइ चोर पंहिंजे घरों भॻो, ॻोल्हे बग़दाद में पहुतो। हुन खां बाहि पकिड़े, हुन खां बाहि पकिड़े, पुछे भई हेड़नि आरनि पारनि वारो जवान ॾिठो आहे? हिकिड़े माण्हूअ चयुसि आ त मां तोखे ॾेखारियां सुञाण। वठी अची जामिया मस्जिद बग़दाद जे दरवाज़े ते बीहारे ॾिसी करे चई हा इहो ई जवान आहे। ॾिसे त मुसले ते उहो कामिल वेठो आहे, अची पेरनि ते किरी पियो। साईं हे छा? पाण फरमायूं मां पंहिंजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत अदा कई आहे। हाणे आयो आहे त भलासि वेह त तुंहिंजे खे अॼु अॾे छॾियां। आयो त चोर, नज़र जो फरमायुसि मोर करे छॾियोसि, वक़्त जी वली अल्लाह बणाए। हिकु नज़र सां निगाहे मर्द मोमिन से बदल जाती है तक़दीरे। ॻोल्हा आरिफ रूमी ॻोल्हे मदरसा छॾे ॾिनई, घर छॾे ॾिनई, आख़िर वञी करे लधाईंसि। सैद मजदूब हिकिड़े जबलनि में वेठो आहे, पेरनि ते किरी पियोसि, मूंसां महिरबानी कर एला ज़मीन त बरातियूं गुज़री वियूं। आख़िर उन दीवाने खे, उन कामिल खे पंहिंजे घर वठी आयो। शर्त रखे, हिकिड़ो शर्त आहे, मुंहिंजो इहो शर्त मञींदे त तुंहिंजे मथां महिरबानी कंदुसि। कहिड़ो? अकेलो कमिरो बि हुजे, उन कमिरे में शराब जी बोतल बि हुजे, तुंहिंजी इहा कुंवारी धीअ बि मूंसां गॾु हुजे। हा, मञे थो त ठीकु आहे। वियो धीअ खां पुछा कयईं, उन चयो मूंखे क़बूल आहे। ठीकु आहे। आरिफ रूमी उन दौर में पंहिंजे बादशाह जे कोर्ट जो हुयो काज़ियुल क़ुज़ात, यानी सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस, वॾे उहिदे ते फ़ाइज़ो हुयो। माण्हू खां हिकिड़े पुछा कयईं यार शराब किथां मिलंदो? फलाणी जॻह तां मिलंदो। हे वियो चादर अशी वेढ़े करे शराब जी बोतल वरितियूं, बाज़ार मां जो अचे पियो। ॿियो हिकिड़ो चरियाण जो हिनखे मिलियो, मस्तु हीअं जो इशारो जो ॾिनेसि, बोतल हुनजे हथ में जो किरी पई, बोतल भॼी पई।
हे दुकान वारो लही आयो, हो बि लही आयो, अरे हे जलालुद्दीन चीफ जस्टिस, अरे शराब थो कई वञे, वठ भेण होॾो। आम माण्हू में ग़लती करे त को न चवंदो, मौलवी साहब करे, बुज़ुर्ग करे त वठ पकड़, अरे शराब, मौलवी साहब ॾाढीअ सां मिला थो, शराब नथो अचे, शराब थो कई वञे। साईं चुप थी वियो, सोचे त भेण हाणे ख्वार त उहे थियो आहे, बोतल बि भॼी पई, उहो जवान बि पुॼण वारो आहे। वापसि विया, हुन खां वञी 2 बोतलां वठी आया, हथ में लोॾींदा, ॿांह लोॾींदा, सिधो अची हुन कमरे ते पहुता। राति बि थी वई, शराब जूं 2 बोतलां बि अंदरि रखियूं, न्याणीअ खे संवारे सिंगारे तयारु करे उन खे बि वठी आया, कुंवारी छोकिरीअ खे, उहा बि अंदरि कमरे में, शराब जूं 2 बोतलूं बि अंदरि। राति थी वई, हज़रत जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह उन जवान खे, उन पंहिंजी न्याणीअ खे शराब खे अंदरि रखी करे ॿाहिरां तालो ॾिनियूं, निकिता हलिया विया। सुबुह जो सवेर असुर जे टाइम में आया, इंसान हो, मौलवी साहब हो, दिलि में इहो ख़्यालु पैदा थियो, अलाए छा किसो आहे। तकड़ा तकड़ा सवेर अची दरवाज़ो खोलियूं, दरवाज़ो जो खोलियूं त उहा न्याणी पंहिंजे पीउ सां चिंबड़ी पई, न्याणीअ खे घर वठी आया। दिलि बि धड़के पई, अलाए छा मसइलो थियो आहे। विहारे पंहिंजे साहिबज़ादीअ खां थधा थी करे पुछा, फरमाए पुट ख़ैरु त हुयो? चए बसि बाबा, मूंखे त का ख़बर कोन्हे, तव्हां बंदि कयूं हलिया वियो। इन जवान मूंखे चए वुज़ू कर, वुज़ू करे मूंखे मुसले ते बीहारियऊं, अलाए त छा पढ़ी मूंखे दम कयो, ख़बर ई न पई। मां सिधो वञी साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी में वञी पहुतसि। वञी हज़ारे लखे किरोड़नि में, अरबनि खरबनि में बुज़ुर्गान दीन वेठा, सहाबा वेठा, अहल बैत वेठा, महबूब करीम कचहरी में वेठा, सॼी राति दीदार पिया हलिया। बसि वरी अलाए कड़ी नज़र कयईं त मां वरी कमरे में, बसि इहा मूंखे यादि आहे, ॿियो को मूं यादि कोन्हे। मोटी आयो, दीवाने खां पुछा कई, बुज़ुर्ग खां, बाबा हे कीअं कहाणी? पाण फरमायो, हिकु ॾींहुं मदीने वारे साईं जी कचहरी, अबदाल औताद कलंदर गौस कुतुबुल अरशाद, पूरी दुनिया जा वली कामिल साईं करीमन जी कचहरी में हुया। महबूबन करीमन जी नज़र फेरे पाण फरमायूं त आहे को जवान जेको जलालुद्दीन रूमीअ जी न्याणीअ खे मां मुहम्मद जी कचहरी में पुॼाए। सबबु छा हो त जलालुद्दीन रूमीअ जी न्याणी रोज़ानो राति जो 2000 भेरा दरूद पाक साईं करीमन जी ज़ात ते पढ़ंदी हुई, मक़बूल हुई दरबार रिसालत में। चौधारी नज़र पहिरियों समूरनि जा कंध हेठि, महबूबन करीमन मूंखे फरमायो, शम्स तुंहिंजे मथां या ड्यूटी आहे, जलालुद्दीन जी धीअ खे असांजे दरबार ते पुॼाए। बसि पोइ इहो वकड़ सकड़ ॾेई हिकिड़े अंदाज़ सां तुंहिंजे न्याणीअ खे असां दरबार ते पहुचायोसीं। बसि अलाह अलाह ख़ैरु सलाह, अॼु वेह त हाणे तुंहिंजे मथां करम नवाज़ी फरमाए। जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह खे पाण फरमायूं, मसनवी शरीफ़ में फरमाइनि था त पाण मूंखे उन महिल इरशाद फरमायूं त हाणे हूअं त किसा त वॾा आहिनि, पर 1000 मरतबो तूं कलमो शरीफ़ पढ़ त तुंहिंजे मथां करम नवाज़ी कयां। उन हिकिड़ी नशिस्त में 1000 मरतबा ला इलाहा इल्लल्लाह नफ़ी असबात कमाइम। उन कामिल पंहिंजे वात मां लुआब कढी करे मुंहिंजे 2 अखियुनि ते जो हुयो। पाण फरमायूं अखियूं खोल, अखियूं खोलियुमि, फरमायूं मथे नज़र कया, नज़र जो कयां त मुंहिंजे अर्श उला खां उफ़क़े उला खां नज़र मथे हली वई, हिक ई नज़र में बसि करम नवाज़ी फरमायो। जलालुद्दीन रूमी किताब जे अंदरि पंहिंजे में लिखे थो पियो त मौलवी हरगिज़ न शुद मौलाए रूम, तां बि ग़ुलाम शम्स तबरेज़ी न शुद। हे मौलवी रूम जो मौला कॾहिं बि न थिया जेकॾहिं शम्स तबरेज़ी जी ग़ुलामी न मिले आ। काफ़रा दी दंदो अहमद रा बशर ई नदा निस्तंदो कई शक्ल कमर। अहिड़ा अज़ीम शान उन जा अशार मसनवी शरीफ़ में तो असांजे लाइ राह हिदायत तौरु लिखी ऐं रवाना थी विया। पाण फरमायूं त इहे करम नवाज़ियूं तव्हांजे मथां थींदियूं रहंदियूं। बसि दुरूद शरीफ़ पढ़ो त आख़िरी किसो पढ़ूं त पोइ दुआ कयूं है न। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना जाॻे थो न। हीअ कहाणी आहे हज़रत महमूद गज़नवी जी। शेर ॿीहर पढ़ूं पोइ कहाणी ॿुधायां तव्हांखे। सॼी ज़िंदगी तव्हां कहाणी या काथो न ॿुधी हूंदी। फरमाए थो ए दाग़ बर दिल अज़ गम खाला तो लालरा शर्मिंद साखते आहो चश्मत गज़ालरा। ए महमूद गज़नवी बादशाह वॾो आदिल बादशाह थी गुज़रियो आहे। किताब बि चवनि था त जेको आदिल बादशाह आहे उनखे 7 वलियनि जी ताक़त हूंदी आहे, पर महमूद हुयो।
महमूद गज़नवी गज़नी जे शहर में अफ़गानिस्तान जे कुछ इलाक़नि जे मथां हुकूमत कंदो। बादशाह जी आदत होंदी पूरी दुनिया सुम्हंदी, हे रात जो घरों निकिरंदो, पंहिंजे शहर जी ॿिए शहर जी टे शहर जी चौकीदारी करे ॾिसंदो त को ॾुखायल, को तकलीफ़ वारो, को मुसीबत वारो मुंहिंजी रैयत में त कोन्हे जो सुभाणे मूंखे वरी जवाबु ॾियणो पवे। हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जो कौल मुबारक किताबनि में लिखियल आहे, मूंखे अरबी जा जुमिला विसरी विया आहिनि। पाण फरमाइनि था त जेकॾहिं मुंहिंजी सल्तनत में मां मदीने में हुजां ऐं हिकिड़ो बुखायल कुतो इराक़ में बुख ते सुम्ही पवंदो, उन जो जवाब बि उमर खे क़यामत जे ॾींहुं ॾियणो पवंदो। त हीउ बुख ते छो सुम्हियो, वेठो मदीने में आहे पर हुन कुते जो ख़्यालु इराक़ में करिणो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त इहो आहे विलायत जो मनसब, जेको मिंबर ते वेही करे या सारिया अल जबल थो चवे त यानी उनजी पूरी दुनिया ते हुज़ूर जे ग़ुलामनि जी नज़र आहे। काथे छा थी रहियो आहे, काथे छा थी रहियो आहे। त इराक़ जे कुते जी उमिरि खे कीअं ख़बर पई? अमीर उमर मिंबर ते वेही करे इराक़ जे कुते जी त संभाल कंदो पर पूरी इंसानियत जी संभाल कंदो। रसूलुल्लाह जो फैज़ हुन ई मथां। महमूद गज़नवी बि रोज़ राति जो निकिरी पवंदो ॿाहिरि। हिकु ॾींहुं निकितो, पंहिंजो उहो वेस वॻा जेके बादशाही वारा अॻे इहे खंभ जूं पाईंदा हुआ, पटका वटका हे हो, वरी हार ॿार ॻिचे में बादशाही लिबास लाहे, हिन ग़रीबी लिबास पातो आहे। अख़बार अॻे टीवी त कोन हूं साईं अलाह बख़्श साहिबु, त ॾिसी करे सुञाणनि त इहो महमूद गज़नवी आहे। मां वेस वॻो हूंदो त ख़बर पवंदी बादशाह बि लही वियो त अलाए केरु आहे। राति जो बि निकितो पंहिंजे गज़नी शहर जी रखवाली करण जे लाइ। घुमंदो 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 हुन चौक ते हुन चौक ते, हुन ॾिठे त हाल भेणा जा 4 ॼणा बीठा आहिनि, अधु राति जो टाइम आहे, सभु माण्हू सुम्हिया पिया आहिनि, 4 हिते छा था कनि? हुननि वरी हिन खे ॾिठो, अॻिते सुरिया केरु आहे? बादशाह थो चए त मां त सुञा थो 4 चोर था लॻनि, अधु राति जो भला हुनजो मग़ज़ ख़राबु थियो आहे। माण्हुनि अस्पताल पई जो ॿार बीठा या हुनजी घरवारीअ जो वयम हुयो जे इंतज़ार में बीठा, चोर ई हुया। हिन खां पुछूं कहिड़ो आहे? बादशाह हुनखे जवाब में चयो त मां बि तव्हां जहिड़ो आहियां। हा, तव्हां जहिड़ो आहियां। मां अल्फाज़ अहिड़ो ॻाल्हाए जंहिंमें कूड़ बि त न हुजे न। हिन जे चवण जो मतिलबु हो जीअं तव्हां इंसान हो, मां बि इंसान आहियां। हुननि सम्झो त शायदि चवे थो असां चोर आहियूं, हे बि चोर आहे, सम्झे न, हे बि चोर आहे। ठीकु आहे, हलिया बाबा, हिन खे साण खणी हलिया, घुमंदा 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 हिकिड़े शख़्स चयो यार चोरी थियल हूंदा, हे 9 अजनबी खयो अथव, सुञाणो सा था अचनि न। हिकिड़े ॿिए ॻाल्हाए करे चयो था हाणे ॻाल्हि ॿुधो, वेही करे हिकु जाइ ते हिक ॿिए जो तारीफ़ त कयूं। कंहिं वटि कहिड़ो हुनुर आहे, कंहिं वटि कहिड़ो हुनुर आहे, ख़बर चार त पए। हिन खां बि पुछूं, हिकु कुंड में वेही हाल अहिवाल कयूं। हिकिड़े चयो था राति जे सख़्तु अंधेरे में जंहिंखे मां ॾिसंदो आहियां त सोझिरे में सुञाणींदोमांसि, साईं फलाणो आहे, तूं ॾे ख़बर। चई साईं भले 7हीं माड़ीअ ते सोन चांदी खज़ानो हूंदो न, मूंखे ख़बर पइजी वेंदी हिन जाइ ते खज़ानो आहे, माल आहे। टियां तूं ॾे ख़बर। चए 7हीं 8हीं माड़ीअ ते भले ॾाकण नबी हुजे, बग़ैर चमंद जे मां 7हीं माड़ीअ ते चढ़ी वेंदो आहियां। हल भेणा जाबर। हिकिड़े ॻाल्हाए करे चयो साईं मां जानवरनि जी ॿोली बि ॼाणींदो आहियां। हिन खां पुछूं तूं ॾे ख़बर। चई साईं मां वटि अहिड़ो कमाल आहे जो तव्हां चइनी वटि कोन्हे। कहिड़ो? चई जेकॾहिं असां पकड़िजी पऊं, पकड़िजी पियासीं, बादशाह हुकुम ॾिनो त हिननि खे फांसी ॾियो, मां सिर्फ़ु पंहिंजो कंधड़ो ॾींदुमि न, फांसी चइनी हू लही वेंदी। चई वॼाए ताड़ी, कम वारो त हे आहे, कम वारो त हे आहे। ठीकु आहे, अदा हलो था, अलाह तआला अलाह तआला। हिकिड़े घर घिड़िया, हिकिड़े घर जो घिड़िया त मालिक त पिया सुम्हिया, उनजे घर में कुतो हो, कुते जो हिननि खे ॾिठो त हऊ हऊ करणु लॻो, हऊ हऊ हऊ। त ॿिए चयोसि यार ख़बर पई थी? चए न, कुतो थो चवे त 4 चोर हिननि में 5 बादशाह बि आहे। चिब भेणा तोखे कहिड़ी ख़बर, बादशाह खे कहिड़ी पई आहे असां चोरी कंदो, मथो ख़राबु थी अलाए छा। हल अॻिते हलिया, हिकिड़े ॿिए घर में घिरिया, घर में जो अंदरि घिरिया त मालिक बि जागी पिया। उन घर में 2 गऊं बीठियूं, हिकिड़ी गऊं वॾे वात सां
पंहिंजे हुन ॿोलीअ में रड़ करे चवणु लॻी, ॻाल्हाइणु लॻी, त उहो जेको जानवरनि जी ॿोली ॼाणे पियो, उन साॻा ई लफ़्ज़ चया। चए बाबा हीअ ॻऊ बि चवे थी त 4 चोरनि में 5 बादशाह बि आहे। हिन ॿियो भेरो जी इहा ॻाल्हि कई त थोरो उन्हनि खे धकु लॻो, चौंकिजी विया। यार थी सघे थो साॻियो जवाबु आहे। हलो न ॿाहिरि निकिता त हाणे उहो मालिक थो चवे न, चए चरिया दिया वाला जा, हुन घर में हुन घर में हुन घर में काथो बकरी खाईंदो, काथो ॾिठ खाईंदो, काथो हीअ शइ हल्की फुल्की, छा थींदो? हलो त हली बादशाह जे घर खे त हाणे खाटरो छा हेठो के था माल कढूं, हाली पूरी उमिरि वेई दिलि जाए त असां बि खाऊं त बचा बि खाईंदा। चल वाह जी ॻाल्हि। हलो सभु संभरी अची बादशाह जे महल ते पहुता। हुनखे चवंदा ॾे ख़बर न, नक सां सिंघी करे ॿुधाए थो फलाणी जॻह ते माल पियो अथसि। तूं ॾे ख़बर बग़ैर चमंद जे बग़ैर रसीअ जे चढ़ंदो आहे, जी साईं सती मार ते चढ़ंदो आहे। हुन हिमत कई, देरी न कई, ठक ठक करे मथे चढ़ी वियो, मथां रसो हेठि लाइ 2-3 ॼणा मथे चाढ़े वरितईं। हेॾो माल जझो आणे करे हुन जे अॻियां रखियऊं। सभु माल खणी हेठि निकिरी आया। हाल अहिवाल इहो हाणे छा थिए? तो पाण तो बादशाह जे तकड़ न कयो, हे माल सोन चांदी, हे हार बुंदा फलाण मटी ढिमको घर खणी वेंदव, कंहिंजी धीअ पाईंदी, कंहिंजी ज़ाल पाईंदी, कंहिंजो ॿियो पाईंदो। बादशाह जे घर खे खाट रहियो अथव चरियऊ, तव्हांजा ॿार बचा पाईंदा, सुभाणे पकड़िजी पवंदो, मरी वेंदव। चए पोइ चए हाणे हीअं कयो, इहो माल खणी हलूं त फलाणी जाइ ते हली था कयूं दफ़न। उते विहारे हिक ॿिए खां तारीफ़ वठो त केरु किथां जो आहे, केरु किथां जो आहे, केरु किथां जो आहे। 15-20 ॾींहंनि खां पोइ जॾहिं बाहि ढरी थींदी, पोइ त अची राति जो विराए हर को खणी हलियो वञे। ॻाल्हि यार भली गई थी विया। सॼो माल उते पूरे हिक ॿिए जो तारीफ़ हुन बादशाह वरितो, समूरनि खे ॾंडी ॾेई छॾे, हर को हलियो वियो। सुबुह थियो, वठो वठा थी न, बादशाह जे घर खे खाट लॻो आहे, वॾो माल बणा चोर खाए विया अथसि। पाकिस्तानी पुलिस वांगुरु कंहिं महिल हुनखे पकड़ी आया, कंहिं महिल हुनखे, कंहिं महिल हुनखे, कंहिं महिल हुनखे, कंहिं महिल हुनखे, किन खे 2-2 ॾंडियूं ॾेई करे हल्को फुल्को मञाइण बि तयारु कयूं। आख़िर बादशाह 10-12 ॾींहंनि खां पोइ मुदाख़लत कई ऐं उन्हनि माण्हुनि खे छॾे ॾिनई। बादशाह चयो फलाणे 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 खे वठी अचो। आया बादशाह पर पुठी हुकुमनामो जारी कयो त फलाणे ॾींहुं फलाणे टाइम ते फलाणी जॻह ते हिन चैनी खे फाही ॾींदासीं। बादशाही महल खे हिननि खाट रहियो आहे कि मज़ाक आहे छा? चैनी जॻह फाही लटकिजी वई, कुर्सी रखी आहे, ख़ल्क वेठी आहे, बेज ते ॾोको लॻो, ख़ुशामदी खोदड़ा हांजी हयां तमाशबीन अची हज़ारनि में ख़ल्क गॾु थी। बादशाह जे बंगले जा चोर गॾु थिया आहिनि, अॼु उन्हनि खे फाही ईंदी। हलो त ॾिसी अचूं। हज़ारे माण्हू अची मैदान में गॾु थिया, कुर्सी ख़ाली पई आहे। बादशाह अचे, घणी घणी देरि खां बाद में हो वीचारा पंहिंजे पंहिंजे फाहीअ जे अॻियां इंतज़ार में बीठा आहिनि ऐं बादशाह अचे त बि फाहो ईंदो। थोरी देरि गुज़री, बादशाह सलामत हार ॿार पाए अची कुर्सीअ ते वेठो। हिकिड़ो ॿिए खे थो कन में चए चढ़े उहो ई अथई। ॿिए जो चवां बि त पियो, कुते बि चयो, हुन ॻऊं बि चयो त तव्हां पंहिंजो बादशाह बि आहे, मुंहिंजी ॻाल्हि त मञियो पिया। बादशाह परे खां चयो न, अरे छा था चओ? चोथे ॻाल्हाए करे चयो साईं ॻाल्हि था कयूं त तव्हां पंहिंजो कंधो कंहिं महिल लोड़ींदो हीअं। बादशाह खां खिल निकिरी आई। चए बाबा हिन सॼी ख़ल्क खे बादशाह सलामत गवाह करे चयो त हिननि खाट बि मुंहिंजे बंगले खे आयो आहे, लिहाज़ा मां माफ़ थो करे छॾियां। बादशाह सलामत हुकुम न, जेको तव्हां माल खयो आहे उहो तव्हांखे बख़्शो आहे, वञी पंहिंजे बचनि सां खाओ पीओ। अॼु खां बाद में जेकॾहिं तव्हांखे कंहिं जॻह ते चोरीअ में पकड़ियुमि त तव्हांजो हिकु हथु ऐं 2 जंघ कपराईंदोमांव। उहे 4 ॼणा चोर माल खयूं, बजाए हिनजे जो हसरत कयूं वञनि, बादशाह सलामत खे दुआऊं ॾींदा उन जॻह दरबार तां उन जा त उहे हलिया विया। मुंहिंजा दोस्त इहे अलाह जा नेकबान हुआ जो ॿाननि जी इस्लाह जे लाइ हूंदा हुआ। पाकिस्तानी पुलिस त कोन हुई जो वठी हाली हिकिड़े जो माल हड़प करे छॾंदा, ॿिए खे छॾे ॾे। राजा चनवट राजा वांगुरु फाही जंहिंजे ॻीचीअ में फिट अचे उनखे फाही ॾे छो, हिनखे छॾे ॾियो बसि। एदा गोबर दिल अज़ गम खाला तो लालरा शर्मिंदा साखते आहो चश्मत गज़ालरा। हाणे दुआ पढ़ूं। अल्लाह साईं असां सभिनी मथां रहमतूं नाज़िल फरमाए। ही दोस्त हू दोस्त, ही दोस्त ही दोस्त, ही साईं अलाह बाबा साईं हाई साहब हेॾो हे दोस्त वेठो आहे, उहो वेठो आहे। मालिक जे हुज़ूर में अर्ज़ु आहे, मालिक करीम असां समूरनि जे मथां करम नवाज़ी फरमा।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अर्ज़ वाजिज़ जो घाई कर इजाबत या खुदा, दीन ए दुनिया से दी ॾे तूं सआदत या खुदा। जे का चाहियूं था